अॼु असां ॻाल्हि कंदासीं हिकु अहिड़ी शख़्सियत जी जंहिं 70 सालनि जी तारीख़ खे बदिलाए छॾियो ऐं अहसास महरूमीअ खे ख़तमु करे मुल्की सतह ते पंहिंजी धार सुञाणप पैदा कई। उहा शख़्सियत आहे पीर ऑफ हालाणी MNA सैयद अबरार अली शाह, जेको पंहिंजे वाइदे ऐं ज़बान जो पको इंसानु आहे। वक्त की बात, वक्त है सच बताने का। सैयद अबरार शाह पहिरियों भेरो साल 2018 वारी आम चूंडुनि में वॾी अक्सरियत सां कामयाबी माणी। साल 2014 खां साल 2016 ताईं हू सिंध जे वॾे वज़ीर जो सलाहकार रहियो, जंहिं दौरान हुन 70 सालनि खां नज़रअंदाज थियल इलाइक़नि में तरक़ियाती कम शुरू कराया। नेशनल हाईवे हालाणी खां सिंधु दरिया ताईं मोहब्बत डेरो हालाणी लिंक रोड तामीर करायो, जेको 70 सालनि में न ठही सघियो। हालाणी मेहराबपुर टंडो मीर खान खां मेहरान नेशनल हाईवे ताईं हिकु शानदार रोड तामीर करायो। हुन पंहिंजे कयल वाइदनि खे अमलो जामो पाराईंदे NA 205 में रिकॉर्ड कम शुरू कराया। साल 2018 वारी आम चूंडुनि में सैयद अबरार शाह पारां वाइदा पाण सबबि ज़िले जी सियासत ई बदिलजी वई। 70 सालनि जी तारीख़ जा रहियल कम पूरा करे हुन हिकु वॾो मिसाल क़ाइमु कयो आहे। संदसि कयल कम जेके पाकिस्तान जे कम खां पोइ मुकमल थिया, वरी कंहिं दौर में ॿीहर अहिड़ा कम न थी सघिया। सैयद अबरार शाह ज़िले में तरक़ियाती कम करे हिकु शानदार सियासी तारीख़ लिखी आहे, जेका सदन ताईं यादि रखी वेंदी। अॻु ठारू शाह शहर जे कंहिं बि माल खे न कई हुई, पर सैयद अबरार शाह साल 2018 वारे इलेक्शन में ठारू शाह वारे जलसे में वादो कयो, जेकॾहिं मां MNA चूंडिजी आयुसि त मुंहिंजी पहिरीं स्कीम ठारू शाह खां नौशरो फिरोज़ वारे रोड जो कमु हूंदी, ऐं पोइ ईअं ई थियो। इलेक्शन खटण खां पोइ सैयद अबरार शाह पहिरीं स्कीम ठारू शाह खां नौशरो फिरोज़ 10 किलोमीटर रोड जी ॾिनी, जंहिंखे लाॻत करोड़े रुपया हुई। ठारू शाह जी अवाम सैयद अबरार अली शाह सां पहिरियों भेरो सियासी वाबस्तगी वारो रिश्तो जोड़ियो, हू कंहिं बहितरीन नमूने सां निभायो, जंहिं अवाम जी उमेद जागी त संदन माली करण वारो अॻुवाण खेनि मिली वियो आहे। ईअं ई लाखा रोड खां कंडियारो रोड ताईं 10 किलोमीटर रोड तामीर करायो वियो, जंहिंजी लाॻत करोड़े रुपया हुई। सैयद अबरार अली शाह जो वाइदो यूनियन काउंसिल नौलाबाद, यूनियन काउंसिल सईदपुर, यूनियन काउंसिल लाखा रोड, यूनियन काउंसिल घाघरा जी अवाम सां कयो, पर हुन पूरो करे ॾेखारियो। ॿियो साईं जा कमकार हाजी नूर मोहम्मद हाजी सियालाबाद खां हले पियो, उहो माशाल्लाह तमामु तेज़ीअ सां कमु हले पियो। ऐं ॿियो साईं जो कमु ठारू शाह डुबरिया कंप्लीट थी चुको आहे साईं अबरार शाह जे कावशनि सां। ऐं ॿिया काफ़ी साईं जा पेवर ब्लॉक जा कम जेके डिस्ट्रिक्ट हाईवे में हलनि था पिया, उहे काफ़ी आहिनि हर शहर में माशाल्लाह अवाम में ॾाढी सराही आहे, जो अवाम खे रिलीफ मिलियो आहे। ऐं जेकॾहिं किथे बि रोड नेटवर्क सुठो आहे न, उहो मुआशिरो तरक़ी कंदो। ऐं माशाल्लाह असां वटि रोड नेटवर्क तमामु नौशारे ज़िले में सॼे में हिन जमहूरी दौर में तमामु रोडनि ते ख़ुशूसी तवजो आहे। ऐं काफ़ी स्कीमूं हलनि पियूं, काफ़ी पूरियूं थी चुकियूं आहिनि, ऐं जेके हलनि पियूं इनशाला इहे बि जल्दी पूरियूं थी वेंदियूं। असांजे किले में तरक़ियाती कम हलनि पिया था, जिन में ख़ासि करे मेहराबपुर तालुके सां जेके कम असांजा पर्टेन कनि था। ऐं कोटड़ी कबीर टू खानवाड़ 11 किलोमीटर आहे, 18 फुट वाइड आहे, उन मां 50% असांजो इस्पाल थी चुको आहे। बक़ाया कमु असांजो स्पीड सां हले पियो थो। रोड जी हालति तमामु ख़राबु हुई। अॻी बारिशुनि में त इहो सॼो रोड जेको सो बारिशुनि में ॿुॾल हो, माण्हू अची वञी न पिया सघनि, तकलीफ़ न।
हाणे काफ़ी माण्हुनि खे सहूलियत मिली चुकी आहे। उहो कमु असांजो बक़ाया स्पीड सां हले पियो थो। ॿियो कमु असांजो कोटड़ी कबीर टू मेरापुर उहो एस्फाल्ट असांजो थी वियो आहे ऐं माण्हुनि खे फैसिलिटी मिली वई आहे। ॿियो आहे मेरापुर टू मेर हाजी, उहो बि असांजो कारपेट रोड आहे। कारपेट असांजो कंप्लीट थी वियो आहे, मेन मिली वियो आहे। बाक़ी हुन में 20% को कमु रहे थो, उहो बि असांजो स्पीड में हले पियो थो। इन खां अलावा असांजो काफ़ी जेको रोड हो अकरी चौधगी मेर हाजी वारो रोड, उहो काफ़ी सालनि खां वठी अटेंड ई कोन थियो हो। उहो असांजो माना वाइडनिंग वग़ैरह थी वई आहे, फुल स्पीड में कमु हले थो। ॾाढी माण्हुनि खे तकलीफ़ पई हुई, उहो कमु असांजो प्रोग्रेस में आहे, हले पियो थो। इंशाअल्लाह ताला इहे असांजा जल्दी रोड मुकमल थींदा, आवाम खे सहूलियत मिलंदी ऐं काफ़ी तकलीफ़ हुई माण्हू शहर अचण में, फैमिलियुनि खे, पब्लिक खे काफ़ी सहूलियत थी वई आहे। असांजा काफ़ी रोड अटेंड थी विया। ठारू शाह खां भिरिया ताईं 7 किलोमीटर, खानवाहण खां हालाणी नेशनल हाईवे 9 किलोमीटर तामीर करायो। टंडो गुल शाह पका शाह खां बाब सैद मंजूर हुसैन शाह नेशनल हाईवे ताईं 9 किलोमीटर रोड तामीर करायो। ख्यातो मैसर रोड गोठ कमाल सोलंगी 9 किलोमीटर रोड कम करायो। कोटड़ी खैबर खां मेहरापुर ताईं 8 किलोमीटर रोड, कोटड़ी खैबर खां खानवाहण 10 किलोमीटर रोड, ड्योटा शाह खां गोठ कोड़ो सहतो ताईं 7 किलोमीटर रोड, मेहरापुर खां हाजी नूर मोहम्मद राजपुर ताईं 9 किलोमीटर रोड, हाजी नूर मोहम्मद राजपुर खां अकरी चौधगी ताईं 11 किलोमीटर रोड। तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं MNA सैद इब्रार अली शाह जा, जंहिंजो कोटड़ी कबीर खां तक़रीबन 7 किलोमीटर जेको मेहरापुर जो रोड आहे, जंहिंमें सवें ॻोठ आहिनि ऐं असांजो वॾे में वॾो ई रोड ई आहे त जेको माना तालको मेहरापुर आहे, जेको असां जेके ॻोठनि जा थोरा घणा कमकार ॿिया टे मसला मसाइल हूंदा असां हुते मेहरापुर वेंदा हुआसीं, पर हीउ जेको हिन कोटड़ी कबीर खां मेहरापुर रोड वञण तक़रीबन कलाक 1.5 कलाक लॻंदो। असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं साईं इब्रार अली शाह जा, जंहिं रोड ठाराए ॾिनो आहे, जेको कलाक वारो सफ़र हींअर 5 मिंटनि में असां गुज़ारे हुते शहर पुॼूं था पिया ऐं एमरजेंसी जे टाइम बि असां तमामु घणी तकलीफ़ में हूंदा हुआसीं, पर साईं जा तमामु घणा थोरात आहियूं ऐं आदि फरियाल टालपुर जा तमामु घणा थोरात आहियूं, बिलाल भुट्टो ज़रदारी जा थोरात आहियूं, जीअं असांखे रोड जी सहूलियत ॾिनी ऐं तक़रीबन जेके तरक़ियाती कम असांखे मिलिया आहिनि, बाक़ी काफ़ी जेके तरक़ियाती कम रहियल आहिनि, इंशाअल्लाह उमेद कयूं था साईं इब्रार शाह उहे बि तरक़ियाती कम कराईंदो ऐं असां महिरबानी रहंदो। 17 सालनि खां पोइ ठहियो आहे ऐं असांखे ॾाढी तकलीफ़ हूंदी, असांखे अच वञ में कलाक खनि असांखे रुगो मेहरापुर पुॼण ताईं लॻी वेंदो। हाणे रोड ठहण खां पोइ असांखे तक़रीबन 8 खां 10 मिंट लॻंदा, असां मेहरापुर पुॼी वञूं था ऐं एमरजेंसियुनि खे बि असां पूर ॾेई सघूं था। ऐं असां वरी बि पीपुल्स पार्टी MNA सैद इब्रार अली शाह जा थोराइता आहियूं, जंहिं असांखे हीअ स्कीम ॾिनी ऐं हीअ रोड ॾिनो, जंहिंजे ठहण सां असांजूं घणियूं तकलीफ़ूं दूर थी वियूं आहिनि। निहायत शुक्रगुज़ार आहियूं सैद इब्रार अली शाह जो ऐं आसिफ जो ज़रदारी साहब जा, बिलावल भुट्टे साहब जा ऐं आदि फरियाल टालपुर ज़ियाल अंजार साहब। असांजे कोटड़ी कबीर खां मेहरापुर रोड जेको इंतिहाई ख़राबु हुयो 20 सालनि खां वठी, जेको ठाराए ॾिनो आहे, हिन महिल सभिनी खे ॾाढी ख़ुशी आहे त इहो रोड तयारु थी वियो आहे, जेको असांजो सफ़र अधु कलाक में पियो थिए हिन महिल 5 मिंटनि में थी थो वञे ऐं हिन में सवें ॻोठ अचनि था, जेके सभिनी खे सहूलियत आहे। असां निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं पीपुल्स पार्टी जे क़यादत जा, जो उन असांखे रोड ठाराए ॾिनो। रोड जी असांखे सहूलियत आहे, वॾी इन मेहरापुर वञण लाइ अॻे ॾाढी तकलीफ़ हूंदी, हाणे तकलीफ़ न आहे, शुक्र आहे। अॻे खां घणी तकलीफ़ूं गुज़ारे छॾियासीं। मेरा नाम खालिद हुसैन है, मैं गोठ मोहम्मद ऐश से ताल्लुक़ रखता हूँ और हम रोज़ाना जाते थे शहर आने जाने के लिए। ये हमारा रोड था बहुत ही ख़राब था, पत्थर थे, हमें जाने आने की तकलीफ़ रहती थी। ये रोड बना है, हमें बहुत सी सहूलत मिली है, इसका शुक्रगुज़ार हैं आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो और साईं इब्रार शाह फरियाल टालपुर। इनके हम शुक्रगुज़ार हैं जिन्होंने ये हमें रोड बनाया और इस आने जाने के लिए हमें सहूलत मिली है और सब इलाके वालों को सहूलत मिली है। हालानी टे मोड़ खां लाखा रोड ताईं 7 किलोमीटर रोड, गाज़ी खान लाशारी खां लुंडो मोरी खान ताईं 4 किलोमीटर रोड, कमालदेरो खां गोठ सैयद बुलंद शाह ताईं 4 किलोमीटर रोड, कोटड़ी खैबर नेशनल हाईवे खां गोठ नूर मोहम्मद लाशारी ताईं 2 किलोमीटर रोड। अहिड़ी तरह ई मिर्ज़ापुर खां नेशनल हाईवे रोड तामीर करायो वियो। डौडा खां नेशनल हाईवे ताईं रोडनि जा कम पिणु हलंदड़ आहिनि।
माशाल्लाह असांजे ज़िले में रोड जा कमकार तमामु बहितर पिया हलनि पूरे ज़िले में। ॿियो वरी साईं जी कॉन्स्टिट्यूशन साईं अबरार शाह साहब MNA जी कॉन्स्टिट्यूशन में बि माशाल्लाह बहितरीन रोड नेटवर्क थिया आहिनि, जंहिंमें ख़ुसूसन हालाणी खां खानवाण रोड ऐं हालाणी खां तुंहिंजा बकाशाह ऐं कोटड़ी कबीर खां मेरापुर, कोटड़ी कबीर खां खानवाण, जिन जी पहिरियां कंडीशन एतिरी त ख़राबु हुई जो माण्हुनि खे अचण वञण में एॾी तकलीफ़ थींदी हुई। शहरनि में बीमार आहे उनखे अस्पताल ताईं पहुचण में तकलीफ़ थींदी, माण्हुनि खे पंहिंजो सामान वग़ैरह जेके तहलका हेडक्वार्टर्स आहिनि या अस्पतालुनि ताईं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ थींदी। माशाल्लाह हाणे रोड तमामु बहितर थिया आहिनि, सॼी आवाम खे वॾी सहूलियत आहे। ॻोठ मुख्तियाराबाद ऐं ॻोठ पीर कायम शाह खां मेहरापुर हालाणी लिंकन ताईं रोड जा कम मुकमल कराया आहिनि। सांगी शाख लाखा रोड ॻोठ खान सैदन जे ॻोठनि ताईं रोडनि जा कम मुकमल थी चुका, जंहिं करे अवाम खे तमामु घणो फ़ाइदो पहुतो आहे। मोहब्बत तेरो हालाणी लिंकन रोड रिंदन जे ॾहण ॻोठ में रोड मुकमल कम कराया विया। सैयद अबरार अली शाह पंहिंजे तक में ॿियूं केतिरियूं ई स्कीमूं ॾिनियूं, जंहिंजी उमेद बि इतां ई रहवासियुनि में न हुई। तमामु असां शुक्रगुज़ार आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ऐं हिन क़यादत जा, ऐं असां अदी फरियाल टालपुर जा, आसिफ अली ज़रदारी साहब जा, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जा, ऐं तमामु निहायत शुक्रगुज़ार आहियूं उन्हनि सां गॾोगॾु असां हितां जा तक जे NA 205 पीरा फालाणी मुर्शिद इब्रार अली शाह साहब जा, जंहिं हिन आवाम जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ ॾिसी काफ़ी अरसे खां ई रोड ज़बून जी हालति में हुयो, जेको हाणे साईं इब्रार शाह असांजी तकलीफ़ूं ॾिसी करे ऐं हिन रोड खे पंहिंजी मंज़िल ते पहुचायो ऐं अवाम में तमामु घणी ख़ुशी आहे। इलेक्शन में कयल वाइदा सैयद इब्रार अली शाह साहब जा पंहिंजी तकमील ते पहुता आहिनि, जंहिंमें ही रोड आहे जेको नूर मोहम्मद हाजी खां मेरापुर ताईं तक़रीबन 10 किलोमीटर आहे। उन सां गॾु नूर मोहम्मद हाजी खां वठी अकरी चौदगी ताईं उहो वरी अलॻि आहे, जंहिंजो कमु हली चुको आहे, उन जो कमु जारी ऐं सारी आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन खां अलावा हिन मुख़्तलिफ़ ॻोठनि में हिन मेयर हाजी UC जेंदो राजपर इन ॿिनी यूसियुनि में प्योर ब्लॉक ऐं ड्रेनेज सिस्टम जो कमु हली रहियो आहे। जीअं त असांजो पहिरों हिते मतिलबु रोड हूंदो हुयो पर का माना सही न हुयो, मतिलबु तकलीफ़ थींदी हुई अचण वञण में। पर जीअं असांजो मतिलबु इहो पीपल्स पार्टी मतिलबु जॾहिं असां हुनखे आया हुआ असां वोटनि लाइ, त असां सां हुननि इब्रार शाह सां वाइदो कयो त असां तव्हांखे रोड जी सहूलियत ॾींदासीं। पोइ उन्हनि जॾहिं उनजी पार्टी खटियो त मतिलबु असांखे उन्हनि रोड जी सहूलियत ॾिनी। महिरबानी आहे पीपल्स पार्टी जी, अदी फरियाल जी, ख़ासुल ख़ासि साईं MNA इब्रार अली शाह जी, जिन हिते हज़ारनि ॻोठनि खे मेरापुर खां वठी वधि में वधि असां लाइ सहूलियत थी वई आहे, जो हाणे असांखे टाइम ई कोन थो लॻे। माना खानवाण खां निकिरूं था त 10-15 मिंटनि में मेरापुर पहुचूं था। इहा महिरबानी आहे पीपल्स पार्टी जी, अदी फरियाल जी, ख़ासुल ख़ासि साईं MNA सैयद इब्रार अली शाह। गवर्नमेंट ऑफ पीपल्स पार्टी अदी फरियाल टालपुर साईं इब्रार अली शाह तमामु थोराइता आहियूं, जंहिं हीअ स्कीम ॾिनी कोटड़ी टू खानवाण, जेका तमामु ॻोठनि खे मिलाए थी ऐं तमामु ॻोठनि जी सहूलियत आहे। सो असां तमामु मशकूर ऐं ममनून आहियूं गवर्नमेंट ऑफ पीपल्स पार्टी। उहे बि तमामु बहितरीनु थी ॿिठाइनि ऐं तमामु घणी सहूलियत आहे, टाइम जी तमामु घणी बचत थी वई आहे। हा, टाइम ते पहुचे थी, पहिरियों का बि गाॾी हेॾे अचण लाइ तयारु न हूंदी, हाणे तक़रीबन माना ट्रांसपोर्ट वग़ैरह असां वटि आराम सां पहुची थी वञे ऐं तमामु किराया बि रियायती थी विया आहिनि। मेहरापुर खां कोटड़ीअ खां खानवाण इलाहिनि सालनि खां तक़रीबन 20-25 सालनि खां इहो तबाह हाली शिकार हो रोड, इन सां तक़रीबन सभई ॻोठनि जी अचु वञु आहे। तमामु मुश्किल ज़िंदगी पई गुज़रे, जंहिंजे करे साईं जन खे अर्ज़ु कयोसीं ऐं पीपल्स पार्टी इन असांजे मुतालबे खे नज़र में रखंदे रोड जी तामीर कराई आहे, रोड ठहिरायो आहे। हींअर हिन वक़्तु इलाइक़े जे माण्हुनि में इलाही ख़ुशी आहे ऐं माण्हू इंतिहाई शुक्रगुज़ार आहिनि चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जा ऐं आसिफ अली ज़रदारी साहब जा, मैडम फरियाल टालपुर जा ऐं असांजे हद जे MNA साईं अबरार अली शाह जा, जंहिं पंहिंजो कोशिशूं वठी असांजा जेके बुनियादी मसइला हुया, जीअं रोड मेहरापुर खां कोटड़ीअ खां खानवाण
ऐं कोड़ो सहतो खां पीरवतियो ताईं इन्हनि रोडनि जी तामीर थी आहे ऐं कुझु रहियल आहे जंहिंजो कमु तेज़ीअ सां हलंदड़ आहे ऐं उमेदु आहे त इहे अनक़रीब जल्दी तयारु थी वेंदा। बाक़ी जेकी रहिया खुया कम आहिनि ॻोठनि जा उन्हनि ते बि साईं जी इलाही कोशिशि आहे ऐं उमेदु आहे त इहे अनक़रीब थी वेंदा। असां मशकूर आहियूं पीपुल्स पार्टी क़यादत जा जिन असांजा मसइला ॾिठा ॿुधा ऐं हल कया। जिते अवाम एहसास मरूमीअ जो शिकार हो उते सैयद अबरार अली शाह खेनि बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं, जंहिं करे सैयद अबरार अली शाह अवामी दिलनि ते राज करे रहियो आहे। ताज़ी 8 फरवरी साल 2024 जी आम चूंडुनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां NA 211 ते सैयद अबरार अली शाह खे हिकु भेरो ॿीहर उम्मीदवार नामज़द कयो वियो। सैयद अबरार अली शाह अॻे भेरनि खां वॾे वोट खयां सैयद अबरार अली शाह 1,26,000 वोट खणी कामयाब थियो ऐं GDA उम्मीदवार सैयद असगर शाह 54,000 वोट खणी सघियो। सैयद अबरार अली शाह 72,000 जी लीड सां इलेक्शन खटे सिंध मां ॿिए नंबर ते आयो। वरी इलेक्शन दौरान जेके वादा कया उहे पूरो करण लाइ हू ॾींहुं राति हिकु करे रहियो आहे। तालीम जे हवाले सां बि सैयद अबरार अली शाह पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे रहियो आहे। ताज़ो ई हिन क़ौमी असैम्बली में नौशर फिरोज़ लाइ यूनिवर्सिटीअ जी घुर कई ऐं वज़ीर आज़म जी लिखत में दरख़्वास्त ॾिनी आहे त सिंध गवर्नमेंट पारां यूनिवर्सिटी लाइ सर्वे शुरू कई वई आहे। NICVD लाइ उपाउ वरिता पिया वञनि। NA 205 में गुज़िरियल 2 सालनि दौरान 700 मिलियन जा कम पूरा थी चुका आहिनि, जेके अंदाज़न इहो 35 किलोमीटर उन जी लेंथ आहे ऐं हींअर जेके असांजा हलनि था पिया कम इहो उहे 800 मिलियन जा आहिनि जेके हलनि था पिया, जेके इंशाअल्लाह ताला असां जून 25 ताईं पूरा कंदासीं। वॾा प्रोजेक्ट जीअं कोटड़ी कबीर मेरापुर, कोटड़ी कबीर खानवाण, हालाणी खानवाण ऐं टंडो गुलशाह वारो, हालाणी टंडो गुलशाह वारा, इहो भिरिया ठारूशाह, इहे मेजर जेके रोड आहे तमामु घणा डिस्टर्ब थियल आहे। ईअं कंडियारो लाखा रोड आहे उहो काफ़ी सारो डिस्टर्ब थियल हो, माण्हुनि खे तकलीफ़ हुई ॾाढी, ट्रांसपोर्ट जी तकलीफ़ रही। ऐं एग्रीकल्चर असांजो डिस्ट्रिक्ट आहे, मेजर एग्रीकल्चर डिस्ट्रिक्ट आहे जंहिंमें इहो क्रॉप वग़ैरह थियनि था, उनमें तकलीफ़ पई थिए माण्हुनि खे। फिर काफ़ी रोड असांजा अटेंड थी विया आहिनि। खां नूरमंद हाजीअ ताईं कमु हले थो पियो, जेको मुकमल थियण वारो आहे इहो बि हिन साल असां कंप्लीट कंदासीं। ऐं कोटड़ी कबीर खां मेरापुर इहो बि कमु तेज़ीअ सां हले थो, जेको बि असां हिन साल कंप्लीट कंदासीं। ऐं कोटड़ी कबीर खां खानवाण तेज़ीअ सां कमु हले थो पियो, जेको असां इंशाअल्लाह ताला हिन साल कंप्लीट कंदासीं। ॿियो ॾेवण माइनर खां साईंदास जलबाणी कमु तेज़ीअ सां हले थो, जेको बि असां इंशाअल्लाह ताला हिन साल कंप्लीट कंदासीं। इन ॻाल्हि ते ग़ौर वीचार कजे त कॾहिं माज़ीअ में MNAs तोड़े MPAs जी अवाम जी ख़िदमत जा कम कनि था त समूरे सिंध तरक़ी याफ़्ता शहरनि जो ॾेख ॾेहा। हर चूंडियल नुमाइंदे ते फ़र्ज़ु आहे त अवाम जी तकलीफ़ुनि जो तदारुक करे। बहरहाल सैयद अबरार अली शाह पंहिंजा फ़र्ज़ पूरा करण जी भरपूर नमूने सां जेका कोशिश करे रहियो आहे। सैयद अबरार शाह हिन वक़्तु पाकिस्तान पीपल्स पार्टी जो क़ौमी असैम्बली में डिप्टी वहब आहे। इस्लामाबाद में ज़िले नौशर फिरोज़ समेत सिंध जी नुमाइंदगी जा फ़र्ज़ अदा करे रहियो आहे, जेको साराह जोॻो अमल आहे।
कुछ अपने हल्के के आपको आगाह करूं। लास्ट बेल्ट मेरा हल्का बहरात तहसील, कंडियारू तहसील और मेहरापुर तहसील के सिंध गवर्नमेंट ने और फेडरल गवर्नमेंट ने अच्छा काम किया है, लेकिन अभी भी उनको अच्छा काम करना चाहिए मेरे हल्के में। सिंध गवर्नमेंट जो हमेशह फोकस रोड रस्तनि ते ई रहियो आहे। अॻे माज़ीअ जी भेट में हींअर तमामु रोड रस्तनि जो कमु बहितरीनु हले थो पियो। तव्हांजे चूंडियल नुमाइंदनि जो बि मेन फोकस रोड ऐं रस्तनि ते मुस्तक़बिल गुज़िरियल 5 सालनि में प्रोविंशियल हाईवे नौशहर फिरोज़ में असां तक़रीबन 40 खां 50 रोड मुकमल करे चुका आहियूं। बाक़ी एन 205 जेके तव्हां ॻाल्हि कयो था उन में असांजो हालाणी खां खानवान रोड मुकमल थी चुको आहे। कोटड़ी कबीर खां मेहरापुर रोड मुकमल थी चुको आहे। दिल है जान मेरा ईमान, उठेगा फिर से ये पाकिस्तान। जंजीरें अब ये तोड़ेंगे, तूफानों के रुख भी अब मोड़ेंगे। जिसने दिया जिसने लिया किसी को भी ना छोड़ेंगे। हाथों में तू तकदीर ले, दरिया समंदर चीर दे।